अस्सलाम वालेकुम गाइस। जिए सिंध जिए लतीफ़ जी सिंध धरती 5 डिसंबर खां सॼे ॾींहुं असां निकितासीं कम जे लाइ। सुबुह जो 6:30 बजे ॿिए लेबर बि तयारु हेठि बीठा आहिनि, हर को पंहिंजी गाॾीअ जे इंतज़ार में। असां वरितीसीं साइड जे लाइ मानी जीअं असां साइड ते खाईंदा आहियूं। हे लेबर तयारु बीठो आहे। हे उथंदा आहिनि 5 बजे, विंजी सिंजी कपिड़ा पाए, शूज़ कम वारो सेफ्टी पाए, पंहिंजनि गाॾियुनि जे इंतज़ार में। असांजी पंहिंजी गाॾी आहे, साम्हूं बीठी आहे निज़ाम भुट्टो असां सां गॾु आहे, उहो गाॾी ॿाहिरि कढे थो। हुन खां पोइ असां वेंदासीं पंहिंजे कम ते साइड ते। असां वॼण आहियूं, पंहिंजो कमु कंदा आहियूं बिजलीअ जो, फायर जो, ऐं हिकिड़ी साइड ते सिनेट्रीअ जो बि आहे। फ़िलहालु असां वञूं था बिजलीअ जे कम ते। सुबुह जो सवेर 6:30 थियो आहे। परदेस जी ज़िंदगी। सुबुह जो सवेर उथणु, कपिड़ा चेंज करणु, चांहि करे मानी खाइणु, उन खां पोइ वरी असां कम ते। कम तां सॼो ॾींहुं कमु कार छॾाए करे परदेसी मोटी ईंदा त वरी भाॼी टिकी कंदा, मानी सब्जी सामान हेठां मार्केट मां वठी ईंदा। मार्केट मां सामान वग़ैरह वठी अची करे वरी रंध पचाव कंदा। उहो पचाए करे वरी कपिड़ा वपड़ा धोईंदा। असां मुसफ़ा इंडस्ट्रीज़ एरिया में अची वियासीं, जिथे फैक्ट्रियूं आहिनि। ये सीमेंट जी फैक्ट्री साम्हूं नज़र अचे थी। परदेस जी ज़िंदगी ईअं आहे, भाॼी करे वरी कपिड़ा वपड़ा जेके मेरा आहिनि उहे धोईंदो। असां अची वियासीं साइड ते केमिकल फैक्ट्री में। हीअ केमिकल कंपनी आहे, तव्हांखे अंदरि ॾेखारींदासीं जेका केमिकल ठाहे थी पाण। तव्हांखे ॿुधायां पोइ त परदेस ईअं ई आहे। कपिड़ा वपड़ा धोई करे वरी उहे सुकणे रखंदो, वरी मानी टिकी खाईंदो, वरी चांहि कंदो। असां हीअ कटिंग कई आहे, हिते 2 लाइटूं लॻंदियूं, फॉल्स सीलिंग थींदी। उन खां पोइ ॿाहिरि बि 1 लाइट अथसि, ॿाहिरि बोर्ड अथसि। हे उस्तादु आहे हिकिड़ो पंजाबी आहे मिस्त्री, डक जे लाइ ठुल्ह थो ठाहे। हेतिरे मसालो तयारु अथनि। मसालो योगंड आयो हिकिड़ो, नालो अथसि मुसफ़ा, मुस्लमान आहे। केमिकल फैक्ट्रीअ में असांजो कमु आहे बिजलीअ जो। असां कटिंग करे बॉक्स लॻायोसीं, तार बि विधीसीं, ऐं विच ते पॉइंट रखीसीं दर जे सेंसर जे लाइ, जेको ऑटोमेटिक दर खुलंदो आहे ऐं बंदि थींदो आहे, ऐं लाइट जे लाइ। कमु ख़तमु करे हिन फैक्ट्रीअ मां असां निकितासीं ॿाहिरि। असांखे वरी एतिरे टाइम थियो आहे 1-2, मानी टिकी खाई करे असां निकितासीं। उन खां पोइ वञूं था हिकिड़े ॿी साइड ॾिसंदासीं। हिकिड़े इंजीनियर बीठो आहे, फायर जो कमु आहे। इहो ॾिसी करे पोइ वरी असां वेंदासीं वरी ॿिए कम जे तरफ़। इहा ई ज़िंदगी आहे। सुबुह 6 बजे निकिरणु, शाम जो 4-5 बजे 6 बजे। हर कंहिं पंहिंजो टाइम आहे, कंहिंजी 8 घंटा ड्यूटी आहे, 10, कंहिंजी 12। सुभाणे जुमे वारो ॾींहुं असांजो एतिरे कमु आहे, फायर जो कमु कंदासीं। हाणे वरी उहा साइड ॾिठीसीं, उन खां पोइ वञूं था वरी पंहिंजे कम सां ॿिए तरफ़। असां वेंदासीं मार्केट ॾे। मार्केट मां असांखे सामान वग़ैरह ॾिसूं को पसंदि अचे थो या न। पहिरियों बि हिन मार्केट तव्हांखे वठी हलिया आहियूं, वेयर मार्ट, जंहिंमां असां सामान वरितो हुयोसीं। वरी आया आहियूं उतरे नंढड़नि ॿारनि जूं चंपलियूं, शूज़, बूट, ऐं तमामु होलसेल में ज़बरदस्त रेट में असांखे हितां सामान मिलंदो आहे। बहितरीनु शूज़ अथनि, सियारे जे हिसाब सां बहितरीनु। असां हाणे सामान वठी हिकु दोस्त खे ॾिनो हुओसीं, जेको ॻोठु खणी वियो, जंहिंखे एयरपोर्ट ते छॾणु विया हुआसीं पोएं 6 लोग में। असां कम तां ई आया आहियूं मार्केट में, हिन जे करे हीणा हाल लॻा पिया आहिनि। हे नंढनि ॿारनि जा स्कूली बैग्स, ही ॿारनि जो कॉर्नर आहे, ॿारनि जा सामान हिते पिया आहिनि। असां तव्हांखे ॾेखारींदासीं त ॾिसूं असां छा था वठूं। असांजो को इरादो न आहे त
असां फलाणी शइ वठंदासीं। बाक़ी विज़िट कयूं था। असांजो दोस्त निज़ाम हिक ॿिए कम सां वियल आहे, इन जे करे असां टाइम पास बि कयूं था ऐं कुझु सामान बि विज़िट कयूं था, घुमूं था। सो तव्हांखे ॾेखारींदासीं ज़बरदस्त ख़ूबसूरत नंढनि नंढनि ॿारनि जे लाइ सामान। बुरका पिया आहिनि, लेडीज़ बुरका आहिनि। ज़बरदस्त सिस्टम लॻो पियो आहे, होलसेल मार्केट आहे। केचर वग़ैरह पिया आहिनि मार्केट में, सामान ज़बरदस्त होलसेल में। सो हितां सामान वग़ैरह ॾिसी करे असां हीउ वरितोसीं। ऑफर में हुयो चांहि जो इलेक्ट्रिकल केटल। घर आयासीं, भाॼी तयारु हुई। असांजो दोस्त नईम चने भाॼी करे रखी हुई। उनखां पोइ मानी टिकी खाई करे असां आयासीं ॿाहिरि। असांखे कमु हुयो हिकिड़ो, हर परदेसीअ खे 1 खां 25 ताईं पेमेंट मोकिलणी हूंदी आहे घर। असांखे बि पेमेंट मिली त असां वञूं था बैंक जी तरफ़, एक्सचेंज बैंक, जंहिंमां पाकिस्तान पैसा मोकिले सघजनि। सो हलो त तव्हांखे ॾेखारियूं था। असांजी राइश खां थोरो ई दूर ॿाहिरि मेन रोड ते एक्सचेंज आहे। असां वञूं था एक्सचेंज ॾे, तव्हांखे ॾेखारींदासीं। इहो सिग्नल साम्हूं नज़र अचे थो, इहो सिग्नल क्रॉस करे परे तरफ़ ॾांहुं एक्सचेंज आहे, जंहिंमां पैसा पाकिस्तान मोकिले सघजनि था। सो असां सिग्नल क्रॉस कयूं था। तो असां तव्हांखे ॾेखारींदासीं। ग्रीन लॻो पियो आहे त असांजो रस्तो सिधो आहे ऐं टाइम थोरो आहे, हिन जे करे तकड़ में असां निकिरी आयासीं रोड ते। सो परियों पासो रोड हले थो, हिन जे करे उहो सिग्नल आहे बंदि। उनजो वेट कंदासीं उहो खुले त पोइ क्रॉस करे परते हलंदासीं। एतिरे ई असांजी एक्सचेंज आहे, साम्हूं नज़र थी अचे। सो असांजो दॿ खुली वियो, सिग्नल ग्रीन थी वियो। असां क्रॉस कंदासीं। क्रॉस करे असां एक्सचेंज ॾे हलंदासीं। तमामु ख़ूबसूरत मस्जिद ठहियल आहे सिग्नल ते। सो 10 नंबर सिग्नल, मुस्तफ़ा अबूदेबी 10 नंबर। सो असां हलूं था अॻिते पंहिंजी मंज़िल जे तरफ़। हा त दोस्तो, अची वियासीं असां एक्सचेंज ते, जिते असां अंदरि वञी पंहिंजा पेमेंट जेका आहे पाकिस्तान मोकिलणी आहे उहा पाकिस्तान मोकिलींदासीं। सो अचो त असां पैसा मोकिलियूं। कैमरा अलाउड न आहे, इन जे करे वीडियो बंदि करे असां पंहिंजो कमु छॾायोसीं। एक्सचेंज मां पैसा मोकिले करे असां निकितासीं ॿाहिरि। वरी उहो ई सफ़र सिग्नल क्रॉस करे वरी असां हलंदासीं पंहिंजे रूम ते। सो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, जेके बि नवां आहियो सो असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाज़िम कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ॾे बि शेयर वीडियो खे लाज़िम कयो। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, असांखे सपोर्ट कयो। असां तव्हांखे बहितरीनु व्लॉग ॾेखारींदासीं। असां बिल्कुलु ट्राई कयूं था त बहितर थी सघे, पर कमनि जे करे, मसरूफ़ियत जे करे थोरो असां लाइव व्लॉग तयारु नथा करे सघूं। असांखे टाइम बिल्कुलु घटि थो मिले, इन जे करे थोरा वीडियो रिकॉर्ड करे उन ते वॉइस रखूं था, ऐं जीअं असां यूट्यूब खे बि कंटिन्यू करे सघूं, व्लॉग खे बि कंटिन्यू करे सघूं, ऐं असांखे बि आदत पइजी वञे व्लॉग जी। इन जे करे पोइ व्लॉग सुठे नमूने सां ठाहे करे तव्हां ताईं ज़रूरु पुॼाईंदासीं। ऐं जिथे बि हुजो, ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो। वरी हिकु दफ़ो असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे अर्ज़ु कयूं था। सो असां वरी सिग्नल पोइ ते क्रॉस करे हलंदासीं रूम जी तरफ़। सो कीअं ज़बरदस्त सिग्नल लॻा पिया आहिनि, रोड ख़ूबसूरत, 24 घंटा बिजली, न बिजलीअ जो टेंशन, न गैस जो टेंशन, का परेशानी न फुर जो टेंशन, न लुट मार जो टेंशन। अमन अमान बहितरीनु मुल्क यूनाइटेड अरब इमारात हिकु अमन परस्त ऐं ज़बरदस्त मुल्क आहे, जेके अलॻि अलॻि मुल्क जा माण्हू रहाए उन्हनि खे रोज़गार फ़राहम करे थो। सो ज़बरदस्त। असां रोड क्रॉस करे आयासीं, साम्हूं मार्केट आहे। छो जो असां हिकु मार्केट पहिरियों बि सुबुह घुमी हुईसीं, दिलि चवे पई इन में बि हलूं,
पर असांजो दोस्त असांजे रूम ते हिकु महिमान दोस्त आयल आहे। असां सिधो वेंदासीं रूम ते, जंहिंखे उन दोस्त सां मिली करे असां वरी ॿाहिरि निकिरंदासीं कुझु चांहि पाणी पीअण जे लाइ। सो हलूं था सिधो रूम ते। 1 to 20 हिकु दरहम खां 20 दरहम ताईं हिन में सामान आहे। हीअ बि भली मार्केट आहे, हितां बि असां सामान वग़ैरह वरितो आहे। तमामु ज़बरदस्त मार्केट आहे। 1 to 20 सिधो हलंदासीं असां रूम ते पंहिंजी मंज़िल ॾे। असांजो महिमान आयल आहे, उहो करे थो इंतज़ारु। दोस्तो वक़्त खे खुटाईंदे खुटाईंदे असां पंहिंजी मंज़िल ते पहुचण वारा आहियूं। उतां पहुची करे असां महिमान सां मिलियासीं। महिमान आहे ज़ाहिद भुट्टो ऐं असांजो दोस्त नईम चन्ना। असां ॿाहिरि निकिरी आयासीं रूम तां, मिड़ई रिफ्रेशमेंट कईसीं। गरम मानी त असां खाधीसीं, गरम मानी खाई करे पोइ निकितासीं ॿाहिरि रिफ्रेशमेंट लाइ। चिप्स फ्राइज़ आणाईसीं। हुन खां पोइ आदमी असांजे त गुड बर्गर ते शाम जो मिड़ई ईंदा आहियूं चांहि वांहि पीअण। असां आयासीं वरी चांहि पीतीसीं, चिप्स बि खाधीसीं। जिथे हुजो ख़ुशि हुजो। वरी हिकु दफ़ो ॿीहर तव्हां चवंदा असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। हीअ त चांहि असांजी चांहि त व्लॉग में लाज़िमी ईंदी। जिथे